रियासत सोप चैनल जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में दोस्तों तव्हां ॾिसण वारा आहियो आज़म मैगल जो नओं धमाको। जी हाँ दोस्तों, आज़म मैगल हिन सोप सीरियल में बहितरीन जेको आहे एक्शन में ॾेखारियो वियो आहे। अचण वारा एपिसोड यानी पहिरियों एपिसोड मां ॻाल्हि कयां पियो तमामु जल्द जेको लॉन्च थियण वारो आहे। फ़िलहाल तव्हां जो टीज़र ॾिठो आहे, अञा प्रोमो बि रहियल आहे ऐं हिन में एक्शन जेको आज़म मैगल जो हाई लेवल जो आहे। जीअं दुलाब में हुयो उहे न आहे, हिते मुख़्तलिफ़ कहाणी आहे आज़म मैगल जी। ऐं ज़हर ज़िंदगी में जेको एक्शन हुयो उनजो उहो बि न आहे, हुते बि मुख़्तलिफ़ कहाणी। हुते कॉमेडी घणी हुई शुरू में, बाद में थोरो घणो एक्शन हुयो। बहरहाल हिन में जेको आहे शुरू खां ई एक्शन आज़म मैगल जे हथ में हथियार ॾेखारिया विया आहिनि ऐं बहितरीन अंदाज़ में उनजा सथारी बि ॾेखारिया विया आहिनि ऐं हीउ ड्रामो कामयाबु थियण जा हिन जा चांस 100% आहिनि। ऐं हीउ केतिरनि वारनि जो तव्हांखे ख़बर आहे ड्रामो आहे, केतिरनि वारनि जो काफ़ी अरसे खां को सोप सीरियल कामयाबु थियो ई न आहे। सिर्फ़ु हिकिड़ो ई पापनगर कामयाबु थियो आहे ऐं विच में 2-3 ड्रामा फेल बि थिया हुया। बहरहाल हिन ड्रामे जा अंदाज़ में लॻे थो हीउ कामयाबु थी वेंदो।